ये हिकिड़ो छंद आहिनि कुझु ऐं इहे माया गोविंद जा लिखियल आहिनि ऐं चयल आहिनि त मां उन्हनि जी स्टाइल में ही तव्हांजे साम्हूं पेश थी कयां कि मैंने जब आँखिन में डारा आज कजरा तो कि मैंने जब आँखिन में डारा आज कजरा तो कारी कारी घटा घबराए के चली गई तो कारी कारी घटा घबराए के चली गई। चवण जो मतिलबु आहे कि मां जॾहिं अखियुनि में काजल विधो त हीअ जेका काली काली घटा आहे कारी कारी घटा आहे उहा घबराए करे वई हली। इहा हिकिड़ी रूप गर्विता स्त्री आहे, उहा ईअं पंहिंजे रूप जो बयान थी करे। जैसे घुंघरारी कि जैसे घुंघरारी मैंने अलके संवारी, अलके चवंदा आहिनि जेके हिते घुंघरालियूं लटूं हूंदियूं आहिनि उनखे चवंदा आहिनि अलके। कि जैसे घुंघरारी मैंने अलके संवारी एक नागिन ने देखा बल खाए के चली गई, एक नागिन ने देखा बल खाए के चली गई। मतलब मां जॾहिं घुंघरालियूं पंहिंजूं लटूं सवारियूं त हिकु नागिन बल खाए करे वई हली। ओ जैसे अंगड़ाई ली, ओ जैसे अंगड़ाई ली पड़ोस की कुंवारी छोरी, ओ जैसे अंगड़ाई ली पड़ोस की कुंवारी छोरी दांतन मां आंगरी दबाई के चली गई, दांतन में आंगरी दबाई के चली गई। चवण जो मतिलबु आहे जेॾी महिल मां अंगड़ाई वरिती त पाड़े वारीअ जी का कुंवारी छोकिरी हुई, उहा त दांतो तले उंगली दबाए करे आश्चर्यचकित थी करे उहा वई हली। रूप की चमक चिंगारी बन अस फूटी, रूप की चमक चिंगारी बन अस फूटी सौतन अंगीठी सुलगाए के चली गई, सौतन अंगीठी सुलगाए के चली गई। मतलब कि मुंहिंजी रूप जी अहिड़ी चमक ऐं चिंगारी हुई उन में जेका सौतन आई हुई, उन पंहिंजी अंगीठी थींदी आहे जेका पाण अंगीठी चवंदा आहियूं सिगरी, उनखे सुलगाए करे उहा वई हली। त इहा रूप गर्विता पंहिंजे रूप जो न वर्णन कयो आहे। अॻिले 4 पंक्तियुनि में ॿुधो कि मांग भरे बिंदिया लगाई जब राधिका ने, कि मांग भरे बिंदिया लगाई जब राधिका ने लागे जैसे भोर वाला सूरज है झोरी में, लागे जैसे भोर वाला सूरज है झोरी में। मतलब जीअं राधिका आहे जेका उन पंहिंजी मांग भरी बिंदिया वग़ैरह लॻाई अथई त ईअं थो लॻे ॼण को सुबुह वारो कोई सूरज आहे कंहिं झोलीअ में वेठल सूरज आहे, सुबुह जो जेको ईंदो आहे सूरज, ॻाढ़ो सूरज ईंदो आहे उहो आहे। ओ कजरा लॻावे तो या लागे कि समुंदर में, राधा जेको उहा कजरो थी लॻाए त ओ कजरा लॻावे तो या लागे कि समुंदर में मछुरी फसाई लई मछुआ ने डोरी में। कि कजरा लगावे तो या लागे कि समुंदर में मछुरी फसाई लई मछुआ ने डोरी में। चवण जो मतिलबु आहे उहा कजरो जेॾी महिल राधिका थी लॻाए, काजल थी लॻाए त ईअं थो लॻे कि समुंदर में कंहिं मछुआरे पंहिंजी डोर में का मछली फासाए छॾी आहे। ओ गोरे गोरे मुखड़े पे घूंघटा सुनहरायूं, ओ गोरे गोरे मुखड़े पे घूंघटा सुनहरायूं जैसे चांद राखे कोई सोने की कटोरी में, जैसे चांद राखे कोई सोने की कटोरी में। हिते ने चवण जो मतिलबु आहे कि जीअं राधिका जो गोरो गोरो मुखड़ो आहे ऐं मथां उनखे गोल्डन कलर जो इहो परदो लॻल आहे, अॻियां ईअं घूंघट आहे त उहो जालीदार आहे। उन में ईअं थो लॻे ॼण को भई चांद हुजे कंहिं सोन जी कटोरीअ में पियल हुजे, उनजो मुखड़ो ईअं थो लॻे। नाक में नथनिया वो धीरे धीरे डारे ऐसे, नाक में नथनिया वो धीरे धीरे डारे ऐसे जैसे कोई मालदार ताला दे तिजोरी में, जैसे कोई मालदार ताला दे तिजोरी में। चवण जो माना आहे कि उहा नक में जेका नथ ईअं धीरे धीरे हुजे थी त ईअं थो लॻे ॼण को कोई मालदार हुजे, पैसे वारो माण्हू हुजे, उहो पंहिंजी तिजोरीअ खे तालो लॻाईंदो आहे, ईअं थो लॻे। त हिन में हिन विभिन्न प्रकार जूं अलॻि अलॻि तरीक़े जूं उपमाऊं ॾिनियूं आहिनि त ऐं तमामु सुठे ॻाइण जो तरीक़ो बि तमामु सुठो अथसि। जय झूलेलाल। मूंखे उमेदु आहे तव्हांखे बि इहा वणंदी। जय झूलेलाल।